दिलि त चवंदी आहे त मां तुंहिंजे पूरे वजूद में समायल इन बेले में आयो त पाजी इनके जीवन जो को घटना है। अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेरिएंट जी वस्ती ड्रामे जो पहिरियों टीज़र अची चुको आहे। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ख़ुशख़बरी ॾींदा हलूं। वॾो मेगा सोप सीरियल जंहिंजो हाजन तेवणो, अहमद अली शेख, सोनू मिर्ज़ा, रिमशा शहज़ादी, लाइबा सभु अदाकार इन में शामिल आहिनि। हिन ड्रामे में यको मां तव्हांखे अपडेट ॾेई रहियो हुयुसि। मां इहो बि तव्हांखे चयो टीज़र ईंदो तमामु जल्द ईंदो। टीज़र तव्हां ॾिठो, टीज़र अची चुको आहे ऐं हीउ ड्रामो तमामु जल्द ऑनर थियण वारो आहे सिंध टीवी ते। हिन जो पहिरियों टीज़र आयो आहे, ॿियों टीज़र बि ईंदो, टियों टीज़र बि ईंदो। उन खां पोइ दोस्तो प्रोमो ईंदो। प्रोमो खां पोइ इन जो पहिरियों एपिसोड हलायो वेंदो। लॻभॻि जनवरी महीने 2025 में स्टार्ट कयो वेंदो हीउ ड्रामो। ऐं माशाल्लाह दोस्तो, बहितरीनु कहाणी आहे। अहमद अली शेख बि माशाल्लाह नए रंग रूप में हिन ड्रामे में समाणियो आहे। उन जो किरदारु बि बहितरीनु आहे। सोनू जो किरदारु बि सुठो आहे ऐं ख़ासि करे हाजन तीवणे जो किरदारु जेको ॿेले में हथियार खणी वेठो आहे, ज़बरदस्त ऐं बहितरीनु किरदारु आहे। ऐं हिन ड्रामे जी कहाणी बि दोस्तो हिकु परफेक्ट कहाणी आहे। ऐं वेरिएंट जी वस्ती जो मतिलबु बि तव्हां सम्झी सघो था त इन जो छा मतिलबु आहे ऐं कहिड़े क़िस्म जी ही कहाणी थी सघे थी। दोस्तो, काफ़ी अरसे खां वठी हाजन तीवणे जो को ड्रामो न हलियो हुयो, लेकिन माण्हू काफ़ी दोस्त कमेंट कंदा हुया त हिन जो को ड्रामो यार कॾहिं ईंदो। यको मां अपडेट ॾेई रहियोसि तव्हांखे तमामु जल्द ईंदो, लेकिन सबूत तौरु तव्हांखे टीज़र ॾेखारियोसीं त हीउ ड्रामो तमामु जल्द हलण वारो आहे। दोस्तो, इन में फरीना रुबाब बि आहे। माशाल्लाह सुठो ड्रामो आहे। असांखे ॾींदा इजाज़त। जे अपडेट सुठी लॻे त असांजे चैनल खे सब्सक्राइब, लाइक, शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।